टंडोजाम में शरपसंदन पारा हाई स्कूल नंबर 2 जी हेडमास्टर ऐं उस्तादन ते तशद्दुद कियो वियो आहे। शागिर्दनि पारां एहतजाज कियो वियो। टंडोजाम जे हाई स्कूल नंबर 2 में दाख़िल थी शरपसंदन हेडमास्टर मुख्तियार राजपूत ऐं ॿियनि उस्तादनि खे मारकुट कई आहे। वाक़े ख़िलाफ़ स्कूली शागिर्द ऐं उस्ताद रोडनि ते निकिरी आया। प्रेस क्लब आॾो हैदराबाद मीरपुर ख़ास रोड ते धरणो वियो आहे। धरणे सबबि रोड ब्लॉक थी वई आहे। सवाई गाॾियूं बीहजी वयूं। थाणे आॾो बि एहतजाज कियो वियो। जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। टंडोजाम में शरपसंदन पारां हाई स्कूल नंबर 2 जी हेडमास्टर उस्तादनि ते तशद्दुद कियो वियो आहे। शागिर्दनि एहतजाज कयो आहे। टंडोजाम जे हाई स्कूल नंबर 2 में दाख़िल थी शरपसंदन हेडमास्टर मुख्तियार राजपूत ऐं ॿियनि उस्तादनि खे मारकुट कई। शागिर्दनि पारां एहतजाज कियो वियो आहे। प्रेस क्लब आॾो हैदराबाद मीरपुर ख़ास रोड ते धरणो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। टंडोजाम में शरपसंदन पारां हाई स्कूल नंबर 2 जे हेडमास्टर ऐं उस्तादनि ते तशद्दुद कियो वियो आहे। शागिर्दनि एहतजाज कयो आहे। धरणे सबबि रोड ब्लॉक थी वई आहे। सवाई गाॾियूं बीहजी वयूं। थाणे आॾो एहतजाज कयो वियो आहे। जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ जो मुतालबो कयो पियो वञे।